कैरेक्टर बीठा हूंदा ॿिनि खां पोइ छोकिरी असां एंट्री ॾेखारींदासीं उहा ईंदी ऐं ताड़ियूं वॼाई ॾींदी माना हुनखे ॼण पहुच तौर खे शाक छोकिरी खे लॻो आहे त माना हीअ सीन माना छा था मुंहिंजो लॻाइल आहिनि अच्छा पोइ असां जेको सेकेंड मास्टर आहे हुते एंड कंदासीं बाक़ी मार्किंग हुननि किरदारनि जी आहे त हीअ वॾेरो बीठो हूंदो जेको आहे जेको रोशन ख़ान साईं हाकिम ख़ान मुंतफ़ा हूंदो छोकिरी खे असांखे बेग खां ॾेखारिणो आहे सही सर इहो रस्ता रखूं तव्हांखे वॾा सीनियर आहियो ठीकु आहे छोकिरी जी एंट्री करे थो असांजी स्थिति ॾेखारणी आहे त ईंदी ताड़ियूं वॼाईंदी शाक अची वेंदो सम्झे न कीरा ॿियो न बि सभु कारा थी वेंदा कीरा तव्हांजो मार्क हिते आहे साईं तव्हांखे तव्हांजो हितां सम्झो तव्हांजी पंहिंजो पहिरियों गुफ़्तगू आहे जेको तव्हां पंहिंजी धीउ जो साईं खे ॾियण जे लाइ असांजो पंहिंजो साज़िश आहे तव्हां हितां हूंदो साईं हिते बीठो हूंदो पहिरियों तव्हांजी टाक आहे फस्ट मास्टर में उन खां पोइ सेकेंड में छोकिरी असां ॾेखारींदासीं ईंदी तव्हां सां हुनजी टाक सम्झो साईं मतिलबु तव्हांजो ॿियो सीन आहे तव्हां ॿियो सीन सभु तव्हां एनसी में तव्हां छोकी ॿार पाइणा ऐं थोरे दरवाज़े खे खोले ॿार अचण जी कंदो ॾिसंदो थिए कुझु ॻाल्हाइनि था तव्हांजे बारे में तव्हांजे लाइ ग़लति प्लानिंग था कनि त शादी करण जे लाइ तव्हांखे ॾाढो शाक ॾींदो तव्हांखे तकलीफ़ ॾींदो पहिरियों हिनजो बीजो तव्हांखे ॿुधणो आहे उन खां पोइ जीअं तव्हांखे मां इशारो ॾींदुसि क्यू कंदुसि तव्हां निकिरी हिन जे तरफ़ ठीकु आहे थैंक यू सर